नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी 2021 ताउन आए साईं इमामुद्दीन उन्नर नाज म्यूजिक सेंटर वाले 030030897886 व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मनजाना व कुर्रत अयूनिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताब औलाद अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचाए गुलज़ार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो, अल्लाह ही अल्लाह जे हबीब सां मुहब्बत रखण वारा मुस्लमानो, खुदाबंदी करीम जो एहसान करम ऐं लुत्फ़ आहे जो उन मूंखे अव्हांखे हिन मस्जिद शरीफ़ में गॾु थी क़ुरान ॿुधाइण, ॿुधण, सम्झण ऐं सम्झाइण जो मौक़ो अता कयो आहे। अल्लाह ताला जे बारगाह में दुआ आहे त जीअं इहा महिरबानी कई अथसि तीअं क़बूलियत जो शरफ़ ऐं मक़बूलियत जी नेमत बि अता करे। मूं अव्हां जे अॻियां जेका आयत करीमा पढ़ी आहे उन जे लफ़्ज़ी माना खां अॻु में मां अव्हांखे ॻाल्हि ज़हन में विहारण लाइ अर्ज़ु कयां त जॾहिं खां इंसाननि जो तइदाद वधियो आहे, इंसान दुनिया ते घणो थियो आहे, अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजा नबीअ, पंहिंजा पैगंबर, हिकिड़ो अर्ज़ु मुंहिंजो इहे पैसा पेरनि में न रखो, इन्हनि ते नाला लिखियल आहिनि। सही तव्हां ॾिसंदो न कंहिंजी या मोहम्मद हूंदो या अली हूंदो या अहमद हूंदो, तंहिंजे करे महिरबानी करे इहे मौली साहिब जे हथ में ॾियो, हाजी साहिब जे हथ में ॾियो या कंहिंजे हथ में ॾियो, पेरनि में बेअदबी थी लॻे। मूं अर्ज़ु पियो कयो त जॾहिं खां इंसान वधिया, इंसान घणा थिया, इंसाननि जे तइदाद में इज़ाफ़ो आयो, तॾहिं खां अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि बानहनि जी हिदायत, रहनुमाई, रहबरी जे लाइ दुनिया ते नबी ऐं रसूल मोकिलिया। थोरो गौर करे ॿुधिजो, अल्लाह ताला जी ज़ात ॿिया बि अहिड़ा इंसान पैदा कया जेके ज़हीन, ज़कीय, होशियार, क़ाबिल, उन्हनि वरी पंहिंजे तौर ते माण्हुनि जे अॻियां हिकिड़ो नज़रियो पेश कयो, हिकिड़ो दस्तूर पेश कयो, हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो उन्हनि खे प्रोग्राम ॾिनो। ॿ ॻाल्हियूं थियूं, हिकिड़ा थिया अल्लाह जा नबी ऐं ॿिया थिया गैर नबी, होशियार, क़ाबिल इंसान। पर जॾहिं माण्हू गौर थो करे, तवजो थो करे त जेके नबी न हुआ या नबी न आहिनि, अॼु ताईं बि दुनिया में अहिड़ा वॾा वॾा क़ाबिल इंसान आहिनि जन पंहिंजे ज़हन ते, पंहिंजे अकुल ते, पंहिंजे होश ते, पंहिंजे सोच ते हलंदे माण्हुनि खे नज़रियो ॾिनो, माण्हुनि खे प्रोग्राम ॾिनो, माण्हुनि खे रस्तो ॾेखारियो, तव्हांजी तरक़ी हिन में आहे, अव्हांजी भलाई हिन में आहे, अव्हांजी बहितरी हिन में आहे। पर जॾहिं गौर करे ॾिठो त उहे रस्ते ॾियण वारा, नज़री ॾियण वारा, ज़हन ॾियण वारा, फ़िक्र ॾियण वारा नबीअनि जो मामिलो न उहे जुदा शइ आहिनि, पर गैर नबीअ जेके ॿियनि खे ॻाल्हियूं ॾसे विया उन्हनि ते पाण अमल। तव्हां थोरी सुभान अल्लाह जी महिरबानी कयो। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान करीम खां अॻु में, महबूब मुस्तफ़ा खां अॻु में कई नबी मोकिलिया, उन्हनि बि नज़रिया ॾिना, उन्हनि बि प्रोग्राम ॾिना, उन्हनि बि पैगाम ॾिना, बलक उन्हनि जे मथां अल्लाह जा किताब लथा, कनि ते सहीफ़ा नाज़िल थिया। हज़रत मूसा ते तौरात आयो, हज़रत दाऊद ते ज़बूर आयो, हज़रत ईसा ते इंजील आयो, अहिड़ी तरह वरी हज़रत इब्राहिम ते सहीफ़ा आया, हज़रत आदम ते आया, हज़रत इदरीस ते आया,
हजरत नूह ते आया उहे नबी सगोरा जेके पैगाम जेके मंशूर जेके दस्तूर जेके आईन जेके कानून ॿुधाया उहे बि महदूद हा मखसूस इलाइक़े ला मखसूस क़ौम ला हिकिड़े सूबे ला हिकिड़े ज़िले ला हिकिड़े एरिया ला उन्हनि जो महदूद प्रोग्राम रहियो ऐं उहो प्रोग्राम बि हमेशह ला न जेसि ताईं उहे रहिया नबी उहो प्रोग्राम रहियो वरी ॿियो नबी आयो त हुन ॿियो प्रोग्राम ॾिनो वरी टियों आयो त हुन टियों प्रोग्राम ॾिनो इहो सिलसिलो दुनिया ते हलंदो आहे सम्झ में ॻाल्हि विहार जो ज़हन में विहार जो मगर अल्लाह ताला दुनिया ते हिकिड़ो अहिड़ो अॻवान मोकिलियो हिकिड़ो अहिड़ो काइद मोकिलियो हिकिड़ो अहिड़ो रहबरी रहनुमा मोकिलियो हिकिड़ो अहिड़ो पेशवा मोकिलियो जो उन दिल बर खे जेको पाण आईन ॾिनई मंशूर ॾिनई कानून ॾिनई दस्तूर ॾिनई निज़ाम ॾिनई उन ते उन आका रुगी ॿियनि खे कोन चयो पर अव्वल पाण अमल करे ऐं सम्झायो त जीअं मां थो कयां तव्हां बि तीअं करे ॾेखारियो सभई चओ सुभान अल्लाह सभई चओ सुभान अल्लाह उहो केरु आहे उहो आहे जंहिंजो नालो आहे मिठो मोहम्मद करीम सुभान अल्लाह तव्हां अल्हम्दुलिल्लाह सॼो ॻोठ बुनियादी तौर सुन्नी आहियो मस्जिदियूं मुख़्तलिफ़ आहिनि बिरादरी कावड़ियूं गुस्सा थींदा रहिया आहिनि उहा पंहिंजी जाती ख़ुदा करे उहो बि न हुजे अल्लाह करे मुहबतूं हुजनि प्यार हुजे पर अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत जो गढ़ आहे सुन्नत जमायत जो ही ॻोठ मरकज़ आहे सुन्नत जमायत खे हिन ॻोठ ते नाज़ आहे जो जिते ग़ैर सुन्नी अञा पेर खोड़े न सघियो आहे ॻाल्हि खे ज़हन में विहारजो इंशा अल्लाह ताला मुंहिंजी रब करीम जे रहमत में उमेद आहे त जेसीं ताईं बिजलीअ साथ ॾिनो तव्हां बि दिलि ॿधी त कुझु न कुझु तव्हां जे अॻियां अर्ज़ु कबो दरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे जेको मंशूर ॾिनो आहे आईन ॾिनो आहे कानून ॾिनो आहे बालक मिठे जेको दस्तूर ॾिनो आहे हुनजो नालो आहे क़ुरान करीम सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे कलाम करीम खे एतिरो शानाइतो बनायो बरकतुनि वारो बनायो रहमतुनि वारो बनायो जो जेकॾहिं रुॻी उनजो वरी शान बयान कजे त अल्हम्दुलिल्लाह खुटंदो कोन पर जेका आयत पढ़ी अथमि उन ते थोरो अर्ज़ु कयां अल्लाह ताला छा फरमायो इन पाक आयत में अल्लाह ताला फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा अलबत्ता तहकीक अव्हां जे लाइ अल्लाह जे रसूल में सुहिणो नमूनो आहे सुहिणी अॻुवाणी आहे सुहिणी रहनुमाई आहे कंहिं माण्हू खे चइबो मूंखे घर ठहिराइणो आहे कहिड़े नमूने मस्जिद ठहिराइणी आहे कहिड़े नमूने फलाणी शइ ठहिराइणी आहे कहिड़े नमूने नमूनो ॾिबो आहे पोइ तयारु कंदो आहे ख़ुदा फरमाए थो तव्हां मूंखे राज़ी करण था चाहियो मूं अल्लाह जी इबादत करण था चाहियो मुंहिंजे दरबार में महबूबियत था चाहियो मुंहिंजे दरबार में मक़बूलियत था चाहियो उन जी लाइ तव्हांजे ज़हन में अचे त कहिड़े नमूने कयूं ईअं कयो जे मुंहिंजो मुस्तफ़ा तव्हांखे करे थो ॾेखारे सुभान अल्लाह लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह
उसवतुन हसना, मुंहिंजे हबीब जी ज़ात सुहिणो नमूनो आहे। मुंहिंजो हबीब उहो लीडर नाहे जो चए त तूं वञी कर मां न कयां, उहो अॻवान नाहे जो तोखे चए त हीअं कर मां न कयां। मुंहिंजो हबीब अवल पाण कंदो आहे, करे ॾेखारींदो आहे, पोइ फरमाईंदो आहे त मुंहिंजा उम्मती जीअं मूं मुस्तफ़ा कयो आहे तूं बि करे ॾेखार। मौज़ू त वसी आहे, तमामु घणो, पर थोरो ज़रो ज़रो अर्ज़ कंदो हलां। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान करीम में फरमायो निमाज़ क़ाइम कयो। क़ुरान पाक में आहे। हबीबन पाण बि फरमायो त मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। पाण फरमायूं अव्वल अव्वल बाने सां हिसाब थींदो त निमाज़ जो थींदो। क़ुरान फरमायो निमाज़, हबीब फरमायो निमाज़। पर जेकॾहिं को उम्मती वीचारो चए महबूबा ख़ुदा त मां ॾिठो कोन्हे कीअं, जिब्रील ईंदे मूं ॾिठो न आहे कीअं, क़ुरान लहंदे मूं ॾिठो न आहे कीअं। जो कुझु आहे अव्हां जी पाक ज़बान मां निकितो आहे, अव्हां जे ज़बान मां ॿुधो आहे। अल्लाह आहे अव्हां ॿुधायो आहे, जिब्रील आयो आहे अव्हां ॿुधायो आहे, क़ुरान अल्लाह जो कलाम आहे अव्हां ॿुधायो आहे। निमाज़ अल्लाह जो हुकुम अव्हां फरमायो आहे। कीअं निमाज़ पढ़ा? मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। अवल मां निमाज़ पढ़ां थो, अव्हां ॾिसो, पोइ जीअं मां पढ़ां त तव्हां बि पढ़ी ॾेखारियो। सुभान अल्लाह। असां तव्हां एतिरी जफ़ा न कई आहे जेतिरी मुस्तफ़ा करीम अल्लाह जी निमाज़ सां मुहबत रखी, अल्लाह जी निमाज़ खे कायम करे ॾेखारियो, अल्लाह जी निमाज़ जो निज़ाम रखे ॾेखारियो। क़ुरान पाक जे तफ़सीर में चए थो पियो हबीब करीम जी ज़ात बीही एतिरो क़ुरान पढ़ंदा हुआ। फज्र जे निमाज़ में हिक रकात में बकर सूरत हूंदी हुई, ॿिए में आल इमरान हूंदी हुई, वॾी तिलावत हूंदी हुई, नफ़िलनि में जुदा पढ़ंदा हुआ। अल्लाह ताला जे क़ुरान में फरमायो व क़ुरानल फज्र इन क़ुरानल फज्र कान मशहूदा। वनमल हबीब क़ुरान पढ़ंदा हुआ, बीठे बीठे संदन पाक पेर सुॼी पवंदा हुआ, संदन पाक कदम फाटी पवंदा हुआ। एतिरी तकलीफ़ कयूं जो रब नथो सहे। फरमाया तो हबीब ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का। हबीब असां तव्हां ते क़ुरान इन जी लाइ लाथो आहे तव्हां तकलीफ़ में पइजी वञो। अव्हां बीहो न, अव्हां वेही पढ़ो, अव्हां खे वेठे बि बीठे जो अजर अता फरमाईंदो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार सुहिणो दस्तगीर ख़ुदा जा बानड़ हो। मुंहिंजे हबीब रुगी चयो न पर अमल करे ॾेखारियो, सेखारियो। मां हीअं थो खावां, अव्हां बि ईअं खाओ, मां सॼे सां खावां, अव्हां सॼे सां खाओ। मां खाधे खां अॻु में हथ धोआं, अव्हां बि धो। मां खाधे खां पोइ गुरड़ी कयां, अव्हां बि कयो। मां शादियूं थो कयां, अव्हां बि कयो। मां हीअं थो नंग संभालियां, अव्हां बि संभालियो। मां उन्हनि जा हक़ हीअं थो अदा कयां, अव्हां बि कयो। मां बच्चनि खे हीअं थो पालियां, अव्हां बि पालियो। मां पाड़े वारनि खे हीअं थो संभालियां, अव्हां बि संभालियो। मां यतीमनि खे हीअं थो कुल्हनि ते खणां, अव्हां बि खणी ॾेखारियो। मां बेवाहनि जी वाह आहियां, अव्हां बि वाह थी ॾेखारियो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ग़रीब दरवाज़े ते अचे, मुस्तफ़ा न मोटाए। को ज़ाहिर घुरे, को बातिन घुरे। मुंहिंजो हिकिड़ो नओं शेर आहे, सॼो त मूंखे यादि कोन्हे, लिखियलु हूंदो आहे। उन में छा मूं अर्ज़ु कयो, सा इल खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो, अमीर जो टाइम, सदर जो टाइम, वज़ीर जो टाइम, गवर्नर जो टाइम, एसएसपी जो टाइम, डीसीओ जो टाइम, हर माण्हू जो टाइम। मदीने वारो फरमाए थो न मुंहिंजे ख़ुदा जे रहमत जो को टाइम, न मूं मुस्तफ़ा जे दरबार जो को टाइम। साइल खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो,
बंद थियो न बंद थींदो, बंद थियो न बंद थींदो दिलदार जो दरवाज़ो साइल ला खुलियल आहे। तव्हां बि पढ़ायो, तव्हां बि पढ़ायो। अॼु कहिड़ी रात आहे? अॼु रात कहिड़ी आहे? आचर सुभाणे, सुभाणे तव्हांजी लिस्ट पेश थींदी मदीने में, तव्हांजा नाला ईंदा, तव्हांजी लिस्ट वेंदी। छा पिया चयूं? गरजी चवरायो साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो। बंद थियो न बंद थींदो दिलदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो। अम्मा साइल आहे इरशाद खुदावंद सूरे वदुहा ॾिसो, रब चए थो अम्मा साइल, सवाल कंदड़ खे छाजो सवाल करे? अटे जो ॾे, अन्न जो ॾे, दवा जो ॾे, दीन जो ॾे, दुनिया जो ॾे, हिन जहान जो ॾे, हुन जहान जो ॾे। अबीब जेकी घुरे सो ॾेई छॾिजा। इनकार ओहो करे जंहिं वटि खोट हुजे। तूं मदीने जो घोट, तो वटि खोट आहे ई कान। तफ़सीर क़ुरान जा पढ़ो, तफ़सीर पढ़ो। लिखनि था साइल मुतलक, अल मुतलक इस्तेमाल अला इतलाक ही। मुतलक जी माना मुक़य्यद न कबी, जीअं मुतलक आहे तीअं कबी। ख़ुदा चए थो साइल, कहिड़ो बि साइल, उनखे झिणकिन न, उनखे ख़ाली न मोटा। निंड न कर पुट, जान आहिनि। ओ शाह सदर साईं ते हो जलसो, सो मुंहिंजो हिकिड़ो कुर्बार को निंड करे। मुंहिंजी दीन वञी ॻाल्हि कोन थो कयां। मूं चयो निंड न कर, चईसीं रहमत पई वसे। मूं चयो हिकिड़े तो ते या सभिनी ते? पोइ त सभई सुम्ही रहो। सो थोरो होशियार थी वियो। मुंहिंजे मदीने वारे ते दुरूद पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। 2 भेरा पढ़ो, सल्लल्लाहु अलैका। अम्मा साइल आहे इरशाद खुदावंदी। रब जो क़ुरान, अल्लाह जो लातन हर वारो आ सरकार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो। बंद थियो न बंद थींदो दिलदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे। जो पान नथो खाए थो ॿियनि खे खाराए। वाह वाह मुंहिंजा सखी हबीब, वाह मुंहिंजा सुहिणा नबी। जो पान नथो खाए थो ॿियनि खे खाराए। ही आहे यतीमनि जे उन यार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे सरदार जो दरवाज़ो। बंद थियो न बंद थींदो दिलदार जो दरवाज़ो, साइल ला खुलियल आहे। अल्लाह ताला जे हबीब जो शान, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा।
अवां जे लाइ मुंहिंजे महबूब में नमूनो आहे। हबीब अवां जे अॻियां रहनुमा आहे, हबीब अवां जे अॻियां रहबर आहे, हबीब अवां जे अॻियां महिरबान आहे। जो कुझु चवंदो आहे पाण करे ॾेखारींदो आहे। अवल पाण अमल करे पोइ पंहिंजी उम्मत खे फरमाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह, हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला अवां जी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो ज़कात ॾियो। छा? मुस्लमान ते ज़कात फर्ज़ आहे। असां वटि ज़हन मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़ो माण्हू चए थो साईं मां सोने नबी पाक जो मीलाद कयो, सुठी शइ आहे। सोने गौसे पाक जी यारहीं कई, भली शइ आहे। पर इन सां ज़कात जो फर्ज़ लहंदो न। ज़कात जुदा निजो फर्ज़ आहे जेकी ख़ुदा ॾियई। साल जी हिकिड़ी तारीख़ मुक़रर कर, रमज़ान में करी, रजब में करी, भली ॿिए कंहिं महीने में करी, 12 महीने हा तारीख़ अचे, हिसाब किताब ठाहे, ज़रूरी शयुनि खां सवाइ बाक़ी जेके ख़ुदा ॾिनो आहे उनजी मिल्कियत कर, जोड़ कर, उनजो 40 हिसो रब जे नाले ज़कात ॾे। ही मुंहिंजे हथ में छा आहे? ही गिलास शरबत सां भरे खुशबूदार शरबत हिकिड़ो माण्हू मूंखे ॾे। साईं मौलवी साहब सॼो पीउ, हिकिड़ो ढुक तरे में बचाए ॾे। अच्छा आवाज़ थोरो लाउड जो वधाए ॾियां। बिजली घटि आहे वाकई, पर करामत ॾेखार बिना बिजली आवाज़ वधाई। सुभान अल्लाह चओ। सारो जेको बि शरबत आहे मौलवी साहब तूं पी, हिकिड़ो ढुक तरे में मूंखे बचाए ॾे। ऐं मां उहो ढुक बि न ॾियां त छा था सम्झो तव्हां मुंहिंजे लाइ छा चवंदव? यार हद करे छॾी मुले। गिलास बि हुनजो, शरबत बि हुनजो, चङाई बि हुनजी, चई बि सॼो पी हिकिड़ो ढुक ॾेई। ढुक न ॾिनई। मां तोखां पुछां थो, सिर तुंहिंजो अल्लाह पैदा कयो, बचरा तोखे अल्लाह ॾिना, न पर मां मुस्तफ़ा करीम जे किरदार खे, हबीबन करीम जे नमूने खे पेश करण जे लाइ हर हिकु ॻाल्हि वारे खे आञा थो पियो त ॾिसो त नबी करीम हुन ते कीअं अमल कयो आहे, हबीब कीअं दुनिया खे ॾेखारियो आहे त मां रुॻी ॿियनि खे चवण वारो न आहियां, मां ख़ुदि अवल पाण कंदो आहियां पोइ ॿिए खे चवंदो आहियां। मदीने पाक जो शहर आहे। चओ सुभान अल्लाह। हिन पासे वारा सुभाणे अल्लाह कोन था चओ। गुलाम सरवर हेॾा स्टेज ठाराया न त साम्हूं सभु हुजनि हा, ॾखण जी थोरी हल्की सल्की हवा बचे हा, पर माशाअल्लाह वरी ख़ुदा कंदो त ॿीहर अहिड़ी ग़लती कंदव जलसे वारी। ख़ुदा अव्हांखे आबाद रखे। मां चवां थो जलसा कयो न कयो, आनायो न आनायो, मदीने वारे सदके सदे शाद आबाद। मुंहिंजे महबूब करीम जा उम्मतीयो, मदीने पाक जो शहर आहे, सुहिणे नबी पाक जी रहमत जो बहर आहे। जेको वञे तंहिंखे न लोॾो न लहर आहे, जेको मञे तंहिं मालिक जी महर आहे, जेको न मञे तंहिं कादर जो कहर आहे। मदीनो मदीनो आहे, रहमत जो खज़ीनो आहे, हक़ जो सफ़ीनो आहे, उन जे लाइ जंहिंजो सिक वारो सीनो आहे। सुभान अल्लाह। उन मदीने पाक में साईं आया ऐं निमाज़ बा जमात पढ़ी करे पंहिंजे पाक मस्जिद में साम्हूं थी सहाबन खे वेहंदा हुआ। मसाला शरई अहकाम क़ुरान करीम जो आयतूं उहे बि ॿुधाईंदा हुआ, पंहिंजो हदीसूं बयान फरमाईंदा हुआ। वॾियूं महिरबानियूं हूंदियूं हुयूं, ख़ासि करे विची निमाज़ खां सांझी निमाज़ पाण फरमाइनि था पिया, जेको विची निमाज़ पढ़ी सांझी निमाज़ मस्जिद में वेहे अल्लाह जो ज़िक्र करे, विची पढ़ी वेठो, सिज लथी जी अज़ान आई, इन वक़्त ताईं दुनिया जूं ॻाल्हियूं कमकारियूं न करे अल्लाह जे ज़िक्र में वेही वञे। हबीब फरमाइनि था पिया एतिरो दर्जो मिलंदुसि ॼण हज़रत इस्माइल नबीअ जे औलाद मां 4 बाना थियल ख़रीद करे आज़ाद कयाई। सुभान अल्लाह। एतिरी बरकत आहे। पाण विची निमाज़ पढ़ी
सहाबन खे साम्हूं थी वेहंदा हुआ, सहाबी दीदार कंदा हुआ। पाण हिकॾहिं विची नमाज़ पढ़ी बग़ैर कंहिं ॻाल्हि ॿोल जे तकड़ा तकड़ा पंहिंजे हवेली में आया। मुस्तफ़ा जी हवेली जंहिंमें महबूब जूं घर वारियूं रहंदियूं हुयूं। अदा महबूब जूं घर वारियूं असां जूं तव्हां जूं छा थियनि? सभई चओ भला उन मायरुनि जो कॾहिं ज़िक्र कयो अथव? नाला बि यादि कोन्हे। मज़ेदार पुट हूं जो माउ जो नालो बि यादि न हुजे। अल्लाह अकबर। ॾाढा असां सुस्त आहियूं, ॾाढा पोइते पियल हूं। मूं रमज़ान पाक में अल्हम्दुलिल्लाह जलसा कया ऐं तारीख़ में आयो त इन रमज़ान पाक में मुस्तफ़ा करीम जे ॿिनि घर वारनि जी दुनिया तां रहलत आहे। हिकिड़ी हज़रत खदीजतुल कुबरा, ॿी हज़रत आयशा सिद्दीक़ा। पोइ जलसा बि हिन जे मौज़ूअ ते थिया त हिकिड़ो शेर बि लिखी वरितो। तूं सुभाणे अलाह छो थो चईं? तूं सोची वठ मां बि शेर ठाहियां, इन फिक्र में पइजी वियो आहे। ॿुधो मुंहिंजा मिठा, मूं हुन में छा चयो? नबीअ निर्मल जो घर वारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। सुभान अल्लाह। नबीअ निर्मल जो घर वारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। असांजो मां एरो प्यारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। तव्हां बि पढ़ायो ने मायर जो रूह राज़ी थी। नबीअ निर्मल जो घर वारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। असांजो मां एरो प्यारियूं उन्हनि ते पहिरीं साइण खदीजा कुबरा नंगवा मीर मुरसल जो। खदीजतुल कुबरा मुस्तफ़ा जे पुट ने न्याणियुनि जी अम्मा, हबीब करीम जे प्यारे अबुल आस जी मासिया, हबीब करीम जे प्यारे अबुल आस जी ससा, हबीब जी न्याणी सैयदा ज़ैनब अबुल आस बिन रबीअ खे मिली ही। हज़रत खदीजा उस्मान गनी जी बि ससा, हिकिड़ी न्याणी मिली गुज़ारे वई, ॿी न्याणी मिली आहे हज़रत खदीजतुल कुबरा शेर ख़ुदा मुश्किल कुशा जी बि ससा, हज़रत खातून जन्नत जी अम्मा आहे, हसन हुसैन जी नानी आहे। दुनिया ते क़यामत अचण वारनि मुहम्मद घोट जे औलाद जी नानी आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढियां च वेठी आहे, सोहरा नबी आया। खदीजा जी मुंहिंजा आका जिब्रील आयो आहे। के भला छो? अल्लाह ताला जा तोॾे सलाम खणी आयो आहे। अल्लाह ताला फरमायो जिब्रील वञ मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़रिए खदीजा खे सलाम ॾे ऐं चईसि मूं रब करीम तुंहिंजे लाइ जन्नत में सफ़ेद अच्छे जन्नती नूर जे मोतीअ मां महल तयारु कयो आहे। तूं ज़मीन ते पई घुमी, तुंहिंजो जन्नत में महल तयारु लॻो पियो आहे। अम्मा खदीजा चए थी साईं हा तव्हां ते बि सलाम, जिब्रील ते बि सलाम, अल्लाह त पाण ई सलाम आहे। रब जो नालो अस्सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर आहे। रब पाण बि सलाम आहे, दिलबर तो ते बि सलाम आहे, त जिब्रील ते बि सलाम आहे। सुभान अल्लाह। वाह खदीजा। मूं शेर में ज़िक्र कयो पहिरीं साइण खदीजा, खदीजा कुबरा नंगवा मीर मुरसल जो। भलायूं ज खटियूं सारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। भलायूं ज खटियूं सारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। नबीअ निर्मल जो घर वारियूं उन्हनि ते लख सलाम आहिनि। असांजो मां एरो प्यारियूं अम्मा बी आयशा सिद्दीक़ अकबर जी हुई शहज़ादी। सुभान अल्लाह।
आयशा मदीने वारा फरमाई था आयशा जी मुंहिंजा आका तूं अञा ॼाई कान हुई जिब्रील जन्नती रेशमी कपिड़े में तुंहिंजी तस्वीर तयार थियल कुदरती तरफ़ां खणी मूं वटि आयो या रसूल अल्लाह हीअ अव्हां जी कुंवार थींदी ऐं अम्मा एॾी शान वारी एतिरे मक़ाम वारी हीअं वेठी हुजे महबूब पाक जी घर वारी पंहिंजे कमरे में हीअं जो निहारे त भितनि खां नज़र टपी वञे मथे जो निहारे त आसमान खां टपी वञे अम्मा आयशा सुभान अल्लाह चओ अम्मा बी आयशा सिद्दीक अकबर जी हुई शहजादी कुंवारने में भलियो कुंवारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि कुंवारने में भलियो कुंवारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि नबीअ निर्मल जो घर वारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि असांजो मां एरो प्यारियो यार नबी पाक जा नग सभु इहे नाला मूं शेर में आंदा आहिनि पर सॼो यादि न आहे नाले वारी मिसरा अक़ीदनि जी तर्जुमानी कई इदरीस शेरनि में शाइरनि जा ज़हन को पंहिंजे पंहिंजे रंग ते पियो ॻाल्हाए मुंहिंजो सुवाल आहे मुंहिंजा सुहिणा महबूब मदीने वारा मूं ते नज़र करम कयो रब करीम मूंखे नसीब कर त तुंहिंजो तुंहिंजे हबीब जो हुनजे प्यार में शान ॻायो अक़ीदनि जी तर्जुमानी कई इदरीस शेरनि में वराणी ॿुधो ॿुधी सुननि दिलियूं ठारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि ॿुधी सुननि दिलियूं ठारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि नबीअ निर्मल जो घर वारियो उन्हनि ते लख सलाम आहिनि असांजो मां एरो प्यारियो उन्हनि ते लख हबीबन करीमन जी ज़ात रिची जी नमाज़ पढ़ी आ पंहिंजे पाक हवेली में आया थोड़ी देर खां बाद वापस मोटिया साहबन पुछो या रसूल अल्लाह खैर त हो घर में अम्मा साइणियूं चाकत है कंहिंखे का तकलीफ़ त कान्हे का ख़िदमत हुजे त करे वठो को हुकुम हुजे त पूरो कयूं पाण फरमाई था न नमाज़ जी बंग आई उन महिल हिकिड़ी औरत बुढड़ी कुराड़ी मुंहिंजे घर में सोन जी हिकु रती ख़ैरात जी ॾेई वई हबीब क़बूल फरमायो मां नमाज़ पढ़ी दिलि में सोचियो त सिज लहण अग में हर बजे नाले खैरात ॾेई अचां चओ सुभान अल्लाह जान जा बचरा आवाज़ खोले चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह छा मुंहिंजे महबूब जो अंदाज़ रुॻी चवंदा न आहिनि करे ॾेखारींदा आहिनि रुॻी चवंदा न आहिनि तरीक़ो ॾसींदा आहिनि अल्लाह ताला फरमाए मुंहिंजे हबीब में वहां जे लाइ सुहिणो नमूनो आहे अजीब नमूनो आहे प्यारो नमूनो आहे मुंहिंजे दिलबर हबीब जी ज़िंदगी ते गौर कयो उनजे पाक ज़िंदगी ॾे निहारियो उन छा कयो आहे सुभान अल्लाह मदीने पाक जी मस्जिद आहे सुहमानी नमाज़ थींदी हुई पाण पंहिंजे पाक घर ॾे तकरा हलिया वेंदा हुआ सहाबी तव्हां बि सुम्हो वरी तहज्जुद जी नमाज़ ते उथो दुआ कयो तहज्जुद जी पाबंदी रब नसीब करे ॾाढो भलो टाइम आहे प्यारो टाइम हिकु ॾींहुं पाण नमाज़ पढ़ी बीही रहिया साहब बीठा फरमाया तव्हां वञो घर क़िबला वहां बीठा आहियो तव्हां घर वञो सुन असीं त वञूं था पर अवां बीठा आहियो पाण फरमाया ॿार रांदि था कनि इन्हनि जा पीअर आहिनि उहे हिननि खे खणी वेंदा हिकिड़ो यतीम जंहिंजो पीउ कोन्हे मां बीठो आहियां त रांदि खां वांदो थिए त कुल्हे ते खणी हुनखे घर पुॼाए अचां चओ सुभान अल्लाह
वो नबियों में रहमत लकब पाने वाला, मुरादें गरीबों की बरलाने वाला, कबाइल को शीरो शकर करने वाला, बदन देश के दिल में घर करने वाला, उतर कर हिरा से सुए कौम आया और एक नुस्खा कीमिया साथ लाया। ये नबी सही न चयो त तू यतीम खे भाई मान भाया, पाण समेत यतीम जे मथे ते हथ रखण वारा जेतिरा वार तुंहिंजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा रब तुंहिंजा जन्नत में दर्जा बुलंद कंदो। पाण समेत त अनव काफिल यतीम हा कज़ा फिल जन्नत, जही अंगुर हिन अंगुर खे वेझी आ ऐं यतीम जो संभालण वारो मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदो। साईं फरमाईं था पिया मां करे थो ॾेखारियां, मां रुॻी ॻाल्हि नथो कयां। अनव काफिल यतीम हा कज़ा, यतीम जे संभालण वारो ऐं मां हीअं गॾु ॿिट हूंदासीं जन्नत में। चओ सुभान अल्लाह। आज हाँ चओ अजीब हिकु रिवायत मूं हाणे ॾिठी। सुभान अल्लाह। महबूब करीम जी ज़ात फरमाईं था हिकिड़ी औरत जो मुड़ुसु मरी वियो, ॿियनि हुनखे शादीअ लाइ चाहियो पर हुन चयो न मां पंहिंजा बचड़ा संभालिया, ग़रीब आहियां पंहिंजे बचड़नि खे संभाले वॾो कया। हाणे उहे ॿार पीउ जे मरण जे करे यतीम थी विया। माउ जे मरण जो मामिलो एतिरो अहम न आहे जेतिरो पीउ यतीम, उनखे चवजनि पीउ मरी वियो। साईं फरमाईं था त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उहा औरत जंहिं पंहिंजा बचड़ा संभालिया दुनिया जी अयाशी खे ऐश खे छॾे ॾिनई, यतीम बचड़ खे संभालियईं। फरमाईं था जॾहिं पुल सरा ते ईंदी ॿुधजो गौर सां, मां बि हूंदुसि हूअ बि हूंदी, मां चवंदोसांसि तूं मूंखां अॻियां हल। हा कमाल आहे, कमाल आहे। मां चवंदोसांसि तूं मूंखां अॻियां हल, तूं सब्र करे अयाशी आराम खे छॾे करे ग़रीबी हालत राज़ी रही करे तो यतीम बचड़ा पालिया आहिनि। मूं मुहम्मद घोट जी दिलि थी चवे मां तोखे अमर थो कयां, तूं अॻियां हल मां पुछां थो। नबी साईं रुॻी चयो न पर करे ॾेखारियो। अल्लाह फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनतुल लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। मुझे हबीब में अव्हां जे लाइ नमूनो आ, अव्हां जे लाइ अॻवाणी आ, अव्हां जे लाइ रहनुमाई आ। मुझी पोहा त क़ुरान चए थो हीअं कयो पर कीअं कयूं, असांखे कहिड़ी ख़बर कीअं कयूं, निमाज़ कीअं पढ़ूं, ज़कात कीअं ॾियूं, अमल यतीम फला तक़हर, यतीम खे कीअं संभालियूं, कीअं ज़िंदगी गुज़ारियूं। रब चए थो मूं मुस्तफ़ा मोकिलियो आहे, विख विख ते तव्हांजी रहनुमाई बि कंदो, रहबरी बि कंदो, रुॻी ज़ुबान पाक सां न पर अमल करे ॾेखारींदो। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बटे भेरा पढ़ो, बटे भेरा पढ़ो। यरहमुकुम मन फिस समा, अवां ज़मीन वारनि ते रहम कयो त अवां ते आसमाननि वारो रब रहम करे। अर्रहमून यरहमुहुमुर रहमान, रहम कंदड़नि ते रहमान रहम कंदो आ। तूं ग़रीबनि जे घरनि में रोज न विझ, तूं ग़रीबनि जे घर में राणा न विझ, तूं ग़रीबनि जे घर में दाहूं न करा, तूं मिस्कीननि जे इज़तुनि खे लॼुनि खे न लुट, तूं अल्लाह ताला जे हबीब जे हुकुम मुताबिक़ रहम वारी तबियत रख। ग़रीब ते रहम कर, यतीम ते रहम कर, मिस्कीन ते रहम कर, इंसान छा जानदार ते रहम कर। अल्लाह जो हबीब फरमायो जेको रहम कंदो रब पाक उन ते रहम कंदो। रहम कंदड़नि ते ख़ुदा रहम थो करे।
अर्रहमून यरहमुहुमुर रहमान। बीरवात इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समा। मुस्तफा करीम जा आशिको महफिल में मौजूद नौजवानो मदीने जे घोट ते कलमी पहनवारो मुझे हबीब जा सच्चा उम्मतियो दिल जो ख्याल हेडे कयो कन्नन मां कपा गफलती कढी बुधो दिल बर फरमायो तू रहम कर त खुदा तो ते रहम करे। सुभान अल्लाह। पान फरमाई था त मां जने जन्नत में विस त मूं हिकिड़े माण्हूअ खे बेहिश्त में ॾिठो। जिब्रील जी साईं ही कहिड़े अमल जे करे बेहिश्त में आयो आहे? चई साईं ही वाट वठो पिए पियो कुतीअ जो हिकिड़ो नंढड़ो गुलर बचड़ो उञ पई मोह हली न पिए सघियो उन कूकट पे कया हिन खे रहम अची वियो। ॿ बिखूं अॻिते हलियो त पाणीअ जो खूह हो उन ते रस्सी बि न हुई बाल्टी बि न हुई ॿोको बि न हो को बि तरीक़ो पाणी कढण जो न हो। हिन वीचारे खे एॾो त उन जानवर ते रहम आयो जो पंहिंजे पग में जेको कुल्लो ठहियल होसि उहा पग लाहे कुल्ले जे विच में काठी हयईं उन पग खे रस्सी बनाई उन खूह मां उन सां पाणी कढी उन जानवर जे बचड़े खे पियारी उन जे मथां खे रहम अची। ख़ुदा चयो केॾो बि गुनहगार आहीं पर मुंहिंजे जीत मखलूक ते रहम कई रहम करण वारे ते मां रब रहम कयां थो हल तुंहिंजी जाइ जन्नत। असीं वरी कुता ऐं रिछ वेढ़ायूं कुकर वेढ़ायूं केतिरो ज़ुल्म आहे। मस्जिद में ठाहियो तव्हां असांखे न केरु ॿुधी कुता वछाए केॾियूं दाहूं कयूं। अल्लाह जे मखलूक ते रहम हबीबन करीमन फरमायो रहम कंदड़ ते अल्लाह रहम कंदो आहे। ईअं न त मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो कुरबारो आहे मुंहिंजो महिरबान आहे उनजी मां ख़िदमत कयां न मुंहिंजे पीअ जेके जन पत्थर हयां मुंहिंजे महबूब ते जन किचरा छिलाया मुंहिंजे हबीब जूं जन गिलाऊं कयूं मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि ते बि करम जा ककर वसाए छॾिया। चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। ॿ वाक़िया तव्हांजा ॿुधल आहिनि पर वरी बि बयान कयां थो पियो। हिकिड़ी कुराड़ी औरत हूंदी हुई धंधो न हूंदो होसि रुगी नबी पाक जूं गिलाऊं कंदी हुई हबीब जे लाइ घटि वधि लस ॻाल्हाईंदी हुई मुंहिंजो सुहिणो जे वाट सां लंघंदो हो त कंडा किचरा छिलाईंदी हुई। हिकु दफ़े साईं आया त वाट साफ़ लॻी पई आहे पुछा था कनि छा थियो आहे? कुराड़ी जेका महिरबानी कंदी केॾे वई आहे के भला बीमार आहे दस्त थी पिया आहिनि पेट हले पियो मिट माइट छॾे विया आहिनि का पहर न रही आहे हिकु नंढड़ी न्याणी आहे जेका पाणी प्यारे थी पई किथां आहे हजाज ते रहियल आहे फलाणे पारे में फलाणे घिटीअ में आहे। साईं फरमाईंदा पिया मां पाण पुछण वेंदोमांसि। अदा ओ मुंहिंजा मिठड़ा असां तव्हांजी केरु गिला करे बीमार थी पए छा चवंदासीं ॾिस लोड़ई पियो फ़कीरनि सां फिटाए थो न फिटाए ख़ुदा पनाह में रखे केले जे खलता जे पेर तिरकी पैसे छा यादि कंदो छा यादि कंदो ॾिठी वरी उन जा चमचा लूसी सिर खाई ॾींदा मगर वाह मुंहिंजा रहमत वारा नबी सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ बेटा फरमाए थो हू चवनी तूं मच वातूं वराए अग अगराई जो करे खता सो खाए पांध में पाए वियो कीने वारो की न की जे भाई जोगी थिया त कर हाल फ़कीरी ही जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो चइज जी कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगर पी त संदो सामी असी तोखे ओॾो न अचे। पुछा करे मुंहिंजा सुहिणा हबीब उन कुराड़ी जे कमरे जे दर ते आया ठक ठक अंदरां छोकिरी निकिरी आई केर आहियो? फरमाए मां मुहम्मद आहियां नालो वणई थो न
नाले में मज़ो अचे थो। नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, एॾो मिठो नालो। अल्लामा रूमी फरमायो आहे त माखी जी बख सोहे नबी जे ख़िदमत में हाज़िरी ॾियण आई, छो त पाण उन्हनि जा बि रसूल आहिनि। बूं 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 सहाबा ॾिठो, या रसूल अल्लाह हिन खां पुछो त माखी कीअं थी ठाहे, खंडु थी ठहे त केॾो कारखानो आहे, माखी त उन खां आला आहे, ही ज़रड़ो हेतिरो आहे जीत, इन मां माखी थी निकिरे जंहिंजो को मिसाल ई कोन्हे। साईं फरमाईंदा मुंहिंजे सहाबनि जो ख़्यालु आहे, ॿुधायो माखी मूंखे कीअं थी माखी तो मां निकिरे। जेके भला वेंदा आहियूं पाण में टोलो करे गुलनि जी रस चूसींदा आहियूं, उहा असां मां निकिरंदी आहे, उहा माखी आहे। साहब जो कंदासीं गुल सभ हिक जहिड़ा कोन्हे, को खारो आहे, को कसारो आहे, को फिको आहे, माखी समूरी मिठी। साईं फरमाईं था इहो भला वजह छा आहे, खारी बि न, फिकी बि न, चहरी बि न, कड़ी बि न, तो मां जेका निकिरे थी माखी उहा मिठी आहे। छा वजह आहे? अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह, हज़रत रूमी जो शेर आहे, गुफ्त में खाने मुबर अहमद दुरूद में शबद शीरी मतलखे रारबूद। हबीब रसगुल जी हूंदी आहे, माण्हू ॿुधंदा आहिनि असीं जॾहिं वेंदियूं मखियूं गुलनि जे रस चूसण जे लाइ त बूंभट हूंदो आहे, आवाज़ हूंदो आहे, रसगुल जी हूंदी आहे, दुरूद तो मुस्तफ़ा ते पढ़ंदा आहियूं, मिठाण तुंहिंजे नाले मुहम्मद जो हूंदो आहे। हा ही को रवाजी नालो आहे छा? नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज। अल्लाह अकबर। गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज, सब उनके मोहताज। मेरा दाता हर दाता का दाता लगता है, मेरा तेरा मेरा दाता तेरा दाता सबका दाता जग का दाता, मेरा दाता हर दाता का दाता लगता है। नाने मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। साईं फरमायो मां मोहम्मद आहियां। छोकिरी अंदर वई, अम्मा मोहम्मद आयो आहे। कुराड़ी खे पत न पई थिए, मां गिलाऊं कयां, वरी मूंखां पुछण कीअं ईंदो, कंडा उछलियां, गंदगी उछलियां, रस्तो ख़राब कयां। छोकिरी खे चए थी भुली हई, उहो कीअं ईंदो? मां चए थो चङो ॾिस, जॾहिं ॻाल्हाए थो त ॾंदनि मां नूर जूं लाटूं निकिरनि थियूं, मुड़के थो त मदीने जूं घिटियूं रोशन थियनि थियूं, मके जो शहर चमके थो। वञ ॾिसी आ। वरी आई साईं जो नालो छा आहे? साईं जो पाक चप खोलिया त सारे मके जी उहा घिटी चमकी वई। मुहद्दिसन समूरन लिखियो आहे, अल्लामा अली कारी लिखियो आहे, अल्लामा इब्राहिम बेजूरी लिखियो आहे, अल्लामा अब्दुल हक दहलवी लिखियो आहे, अल्लामा कस्तलानी लिखियो आहे, दुनिया जी मशहूर मुहद्दिसन लिखियो आहे त नबी पाक जी ज़ात जे मंझंदि जो ॿाहिरि बीहंदा हुआ त सिज शर्मसार थींदो हो, चोरीअ जे चंड में ॿाहिरि ईंदा हुआ त चंड लिकण जी कंदो हो, घर में का बत्ती को ॾियो ॿरंदो हो, हुज़ूर अंदरि ईंदा हुआ त हो ॼण विसामण जे पुठियां हूंदो हो, एॾो मुंहिंजो नबी सुहिणो हो। छोकिरी वीचारी ॾिसी सोचे मोटी आई, अम्मा वाकई मोहम्मद आहे, एॾो सुहिणो आहे, एॾो हसीन आहे, एतिरो जमील आहे। हज़रत हसान बिन साबित फरमाया नबी जे दरबार